दोस्तो फ़लस्तीन जो हिकु अज़ीम शाइर जंहिंखे बाद में ख़बर पई त उन जी जेका महबूबा आहे उन सां गद्दारी कई आहे ऐं उहा हिकु यहूदी इसराइल जी एजेंट निकिती त उनखे ख़त में छा लिखो। अचो त अॼु असीं उन दरवेश जे बारे में ॻाल्हाईंदासीं। उन दरवेश जो नालो हो महमूद दरवेश, जेको 1941 में फ़लस्तीन जे ॻोठ बैरूत में जनम वरितो। 1948 जी जंग में हिन जो ॻोठ तबाह थी वियो ऐं हिन जो ख़ानदान जलावतनी जी ज़िंदगी गुज़ारे रहियो हो। महमूद दरवेश सिर्फ़ु हिकु शाइर न हो, हू हिकु क़ौम जी सुञाणप हुयो। हिन पंहिंजी शाइरी में पंहिंजे महबूब खे वतन चयो आहे ऐं हुन चयो आहे त कॾहिं कॾहिं वतन सां बि मोहबत बणिजी वेंदो आहे। हुन जेको किताबु लिखियो हुयो मेमोरी ऑफ फॉरगेटफुलनेस, जॾहिं ही बेरोत जे घेरे में हुयो त उन दौरान हिन लिखियो हो। हिन जी जेका महबूबा हुई उन जो नालो रीटा हुयो। उन छा कयो त ऐं पाण फ़लस्तीनी दरवेश हुयो। हिन लिखियो त मोहबत ॿिन्ही दिलनि जे विच में हुई, पर सिर्फ़ु उते जेका रुकावट हुई उहा सियासत हुई, जंग हुई ऐं नफ़रत हुई। जॾहिं हिन खे ख़बर पई त हिन जी जेका महबूबा आहे उन गद्दारी कई आहे या हुन इसराइल जी एजेंट निकिती, त हिन हिकु नज़म लिखियो। उहो हुनखे ख़त दौरान लिखियो, माना ख़त मोकिलियईंसि। हुनखे इन में नज़म में लिखी त तूं भली मूंसां गद्दारी कई आहे, पर अॼु बि आउं चाहींदुसि त अगरि तूं मूंखे प्रपोज़ कंदीअ त मां अञा बि तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि, तुंहिंजे इंतज़ार में रहंदुसि।